अला नबी वल वज़न वल फज़ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदतिन मुवहदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व खातमुल अंबिया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बाआवाज़े बुलंद मदीने वारे साईं ते महबूब जी ज़ात ते ॾाढा दुरूद पाक पढ़ो। 5 लगी 40 मिनटन ते सिज लहंदो आ। हींअर 4 लगी 25 मिनट थिया आहिनि। 35 मिनट मुंहिंजो वाइस थींदो। 5 बजे इंशाअल्लाह नमाज़ टेपारी गरजी पढ़ंदासीं। माना नमाज़ पढ़ंदासीं पोइ बि सिज लहण में अञा अधु कलाकु हूंदो ऐं हिन नमाज़ जो टाइम सिज लथे जी आज़ान ताईं हूंदो आहे। जिन दोस्तनि खे क़ुरान सां मुहबत आहे, सैयद जी ज़ात सां मुहबत आहे, थोरो अॻिते सुरी अचो। 35 मिनट साथ ॾियो। अल्लाह साईं जेको चवराए रब पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। दुरूद पाक भी पढ़ो तो यह मजलिस बरकत वारी थी। बदलेगा ज़माना लाख मर्तबा मगर कुरान न बदला जाएगा। मुजाहिदन जो जलसो आहे सुभान अल्लाह ॾाढा हुजे। बदलेगा ज़माना लाख मर्तबा मगर कुरान न बदला जाएगा। दुनिया में बदलते हैं हर रोज वज़रा भी शाही लीडर भी, लेकिन महबूब खुदा का फरमान और कौल मोहम्मद न बदला जाएगा। अल्हम्दुलिल्लाह अज 25 नवंबर सन 2021 खमीस जी शाम 19 रबिउ सानी सन 1443 हिजरी गोठ जुमो जिसकानी जे इन मदरसे में हाफिज़ सिराज अहमद जिसकानी साहब, भाऊ रुस्तम अली साहब नात ख़ान उन्हनि जी सिक भरी दावत ते जुमलाए जमात जे सॾ ते पहिरों दफ़ो शायदि हिन मदरसे जी अल्लाह से मूंखे ज़ियारत नसीब कराई आहे। अल्लाह से को दुआ आहे त रब मुंहिंजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ॾाढी ख़ुशी थी। मदरसे में 2 क़ुरान मजीद जा हाफ़िज़ निकिता, उन्हनि जी दस्तारबंदी थी। मां मुबारक थो ॾियां इन्हनि हाफ़िज़नि खे, उन्हनि जे वालिदैन खे, असातिज़ा कराम खे, मदरसे जे मोहतमिम खे। ऐं इहे हाफ़िज़ वॾा ख़ुशि नसीबनि जिन पंहिंजे सीने में उन क़ुरान खे जाइ ॾिनी जंहिंजो बार ज़मीन आसमान बि कोन खणी सघिया। क़ुरान जी मजलिस आहे। सुबुह खां वठी आलिमनि जा दीदार कया अथव। मां बि परे निकितल हुअमि किथे जलसे ते। वरी बि शुक्र आहे जो अल्लाह ताला आख़िर में हाज़िरीअ जो मौक़ो नसीब करायो। मज़ूर के मज़ूरी भी आखिर में मिलंदी आ। अधु कलाक खां पोइ दुआ जा हथ खणंदुसि। आमीन मलाइक कंदा क़बूल। तां असांजी दुआ अर्श ते रब्बुल आलमीन कंदो।
अचो त क़ुरान सां कचहरी कयूं। ओ क़ुरान हीअ सॼी जमात तुंहिंजे करे आई आहे। क़ुरान हिननि खे पंहिंजो तारुफ़ त कराए, तुंहिंजो नालो छा आहे? चए थो हुव क़ुरआनुम मजीद, मुंहिंजो नालो आहे क़ुरान मजीद, माना सगोरो किताब आहे। क़ुरान तुंहिंजो ॿियो नालो छा आहे? चए थो ज़ालिकल किताब ला रैब फीह, मां उहो किताब आहियां जंहिंमें को शक ई कोन्हे। स्कूल जा किताब ग़लति थी था सघनि, ॿियनि इल्मनि जा किताब ग़लति थी था सघनि, पर क़ुरान उहो अज़ीम किताब आहे जेको रब जो कलाम आहे। हिन में शक करे त ईमान खां ख़ाली थी वेंदो। हथ मथे करे चो क़ुरान सचो आहे। जेको खणी आयो मलाइक उहो जिबरील बि सचो आहे। क़ुरान जंहिं सोणे मुहम्मद जे क़ल्ब ते लथो उहो सोणो मुहम्मद बि सचो आहे। क़ुरान जंहिं शहर में आयो मके मदीने में उहे शहर बि सच्चा। क़ुरान जंहिं मोकिलियो रब्बुल आलमीन उहो रब बि सचो। क़ुरान तुंहिंजो टियों नालो कहिड़ो आहे? चए थो अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताब व क़ुरआनुम मुबीन, मां चिट्टो किताब आहियां, मां मुबीन आहियां, माना पधरो आहियां। क़ुरान तो चे मुझो चौथो नालो वा अहसनल क़सस, माना सोना वाक्यान। क़ुरान में कहानियूं डाइजेस्ट आखाणियूं कूड़ियूं थी थियूं सघनि, पर जेके क़ुरान जा वाक्यान उहे सच्चा ई सच्चा। क़ुरान तुंहिंजो पंजो नालो छा आहे? चए तो या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम, रब तो फरमाए पन्ने आकिल जा मुसलमानो हे नसीहत भरियो किताब आहे। ऐं शहो नालो वशिफाउल लिमा फिस सुदूर, सीननि जी बीमारियुनि को शफ़ा ॾियण वारो किताब आहे। सीने में कूड़ जी बीमारी आहे, सीने में हसद जी बीमारी आहे, सीने में साड़ जी बीमारी आहे, बुग़्ज़ रखियल आहे, पर क़ुरान जी तिलावत कंदे इंशाअल्लाह दिल तो गुनाहनि जी कटी लही वेंदी। क़ुरान पंहिंजो तारुफ़ करायो। अचो त हाणे ॿी ॻाल्हि पुछूं क़ुरान खां। ओ क़ुरान हीअ सॼी जमात ताल के पन्नो आकिल जी तुंहिंजे करे वेठी आहे। पंहिंजा घर छॾे आया आहिनि, पंहिंजा कमकार छॾे आया आहिनि। जेकॾहिं वञनि ना मिस्त्री हुजनि ना त ॾियाड़ी 1200 रुपया मिले, ना मज़ूर खे हुजनि ना त 600 रुपया ॾियाड़ी मिले हा। क़ुरान तो चए अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजे करे कढी आया आहिनि त मुंहिंजी मज़ूरी हिननि खे अलाह ॾींदो। क़ुरान जी मज़ूरी केरु ॾींदो? क़ुल मा असअलुकुम अलैहि मिन अजर इन अजरिया इल्ला अल्लाह। इन्हनि मौलवियुनि खे तव्हां घणी पगार ॾींदा हो? 7000, 8000, 5000। मस्जिद जे मौली साहब खे कुल 4000 पगार ॾींदा हो। हिन महांगाई जे दौर में कीअं था घर हलाइनि? इहा बरकत बि हिन क़ुरान जी आहे। गौसपुर को परते मां वियमि जलसे ते, टोड़ीअ जो बंदि जातो टुटो, ख़ुदा जो अज़ाब आयो 2010 में। मूंखे अजीब ॻाल्हि ॿुधायूं, हाफ़िज़ साहब वेठो, 70 ॿार वेठा, क़ुरान पियो पढ़ाए। अॼु खां 4 साल अॻु जी ॻाल्हि आहे। मां हाफ़िज़ साहब खे जो हाफ़िज़ साहब तुंहिंजी पघार घणी आहे? चए साईं 1700 रुपया पघार आहे। 70 ॿार पियो पढ़ाए, 1700 रुपया पघार। मां जो हाफ़िज़ साहब पोइ तूं घर कीअं थो हलाएं? रुगो मुंहिंजे घर जे खीर जो बिल ईंदो आहे 10,500। हिन महांगाई जे दौर में तूं कीअं थो घर हलाएं 1700 में? हाफ़िज़ साहब जी अखियुनि मां पाणी अची वियो। सैयद सगोरा या क़ुरान जी बरकत आहे। मुंहिंजा 3 भाइर थी, अरबी टीचर थी, मास्टर थी, 80-80, 90-90 हज़ार उन्हनि जी पघार आहे। पर जॾहिं महीने जी 25 तारीख़ थींदी आहे उहे 3 मास्टर माॾे ईंदा आहिनि, भाऊ 100 रुपयो उधारो ॾे, घर भाॼी वठी अचां। 80-80 हज़ार पघार वारा बि मां 1700 पघार खण वारे जा कर्ज़ी थी, पर शुक्र आहे मालिक जो मां उन्हनि जो कर्ज़ी न आहियां। अल्लाहु अकबर। ओ क़ुरान भला ॿुधाए त सयूं तुंहिंजी अॻ में जाइ किथे हुई?
चेतो हुवा कुरानुम मजीदुन फी लौहिम महफूज। काथे हुई जाए लोहे महफूज में ओ कुरान भला तोखे अव्वल 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 तुझी तिलावत के कई। कुरान तो चवे अव्वल 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 मुझी तिलावत न जमीन हुई न आसमान न सिज न चंद्र न तारा। इन जमीन आसमान जे ठहण को 70,000 साल पहिरों मिठे मोहम्मद पाक फरमायो अव्वल कुरान जी तिलावत अर्श वारे रब पाण कई। तॾहिं त फरमायो जेको मूसा नबीअ खे किताब मिलियो तोरे तो यो किताबुल्लाह आहे पर कलामुल्लाह नाहे। ईसा नबीअ खे इंजील मिलियो इहो किताबुल्लाह आहे कलामुल्लाह नाहे। दाऊद नबीअ खे ज़बूर मिलियो इहो किताबुल्लाह आहे कलामुल्लाह नाहे। मिठे मोहम्मद खे क़ुरान मिलियो इहो किताबुल्लाह बि आहे त कलामुल्लाह बि आहे। सहाबा पुछनि था साईं अल्लाह साईं कहिड़ी सूरत जी तिलावत कई? क़ुरान में त 114 सूरतूं। अल्लाह जे हबीब फरमायो मुझे रब तिलावत कई यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। बीवरी अल्लाह से ही सूरत पढ़ी फरमायो ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलम मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्शि इस्तवा। अचो त वरी टी ॻाल्हि पुछूं क़ुरान को। क़ुरान भला अॻ में अल्लाह से तोखे कंहिंजे हवाले कयो? पने आकिल में ज़िले सखर में सिंध बलोचिस्तान में त पोइ आयो आहे न। क़ुरान अॻ में तोखे रब कंहिंजे हवाले कयो? सवाल भी कुरान को कयां तो जवाब भी कुरान मो थो ॾियां। कुरान तो चे अव्वल 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 इन्ना अरज़नल अमानत अला समावात। अग में मुझे रब साईं मूंखे हिन आसमान जे हवाले कयो। आसमान घणा? 7 आसमान। केॾो वॾो आसमान आहे। अल्लाह फरमायो आसमान के ही कुरान जी अमानत वठ। आसमान चवण लगो ना 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 फअबैना अन यहमिलहा। और रब तुझे कुरान में कमाला जमाला मुखे ताकत कोने जो मां बार खणी सगां। आसमान चवण लगो या अल्लाह सिज जो बार दे त खणी वञा, चंद्र जो बार दे त खणी वञा, सतारन जो बार दे त खणी वञा। ओ मुंहिंजा रब करीम मूंखे नबियन सिद्दीकन शहीदन सालिहन जे रूहन जा बार दे खणी वञा। पर मूंखे ताकत कोने जो मां तुझो कुरान खणी सघां। ज़ाहिर में वज़न में एॾो हल्को आहे जो नंढो ॿार भी 5 सालन जो कुरान मथे ते खणी उस्ताद जे आॾो सबक वठे थो। पर हिन में अंदर जेको लिखल आहे जमाल कमाल लिख वॾो कलाम लिखल आहे जो आसमान भी हिन जे खणण खां रुजी वियो। अॼो को मुसलमान कीअं 5 सै जे करे कुरान मथे ते खणे? ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन्हे। 5,000 जे करे चे दे कुरान खणदे कुरान। माना कुरान नऊज़ बिल्ला एॾो हल्को आहे जो 5,000 ते कुरान तो खणे। 7 आसमान भी हिन खां रुजी विया। असांजे खानपुर में हिकिड़ो फ़ैसिलो थियो, खून जो फ़ैसिलो। हिकिड़े हमरा 40,000 रिश्वत वठी कूड़ ते कुरान कयो। अखियुनि सां ॾिठोसीं कूड़ ते कुरान कयईं। अल्लाह सी उनखे एॾी सज़ा ॾिनी पेट में रत पई अचे फतके पियो। कुरान फ़ैसिलो कंदो आहे। काथे काथे माण्हू हिन कुरान जे करे पंहिंजे बच्चनि जा खून भी बख़्शे छॾींदा आहिनि। किथे किथे त चोरनि खे भी हया ईंदो आहे त यार हिन घर मां चोरी न कंदासीं, हिन ज़मीन तो मोटरो न लाहींदासीं खूह तां, छो त कुरान मथे पियो आहे। तू कुरान के सुञाणे न सुञाणे पर जेकबाद जे भरिसां मां जलसे ते वियमि। अजीब ॻाल्हि ॿुधायो साईं। थ्रेशर हले पियो, पलाल जी मूड़ी उन में थ्रेशर में विझनि पिया त ख़बर न पई थ्रेशर बंदि थी वियो। परेशान थिया, मिस्त्री वठी आया, हर शइ सही आहे, मिशन हले नथी। जहाँ जो पलाल जी मूड़ी परे कनि त कुरान पियो आहे। माना थ्रेशर वारी मिशन भी सुञातो त कुरान आहे, मां कीअं हलां? कुरान जे करे उहा मिशन भी बंदि थी वई। जॾहिं 2010 में सैलाब आयो
असांजे मदरसो आहे खानपुर में शिकारपुर जे भरिसां उते सब्ज़ोई ज़ात जा पर्दा तालिब उहे चवनि पिया साईं जॾहिं बेगारी टुटी ईअं ख़ुदा जो अज़ाब अचे पियो त असां सॼे घर वारनि अमड़ियुनि न्याणियुनि नंढनि वॾनि क़ुरान खणी पाणीअ खे ॾेखारियोसीं ओ पाणी हे क़ुरान ॾिसे थो न क़ुरान सचो आहे असांजे ॻोठु नई जाए चइसि अलाए केतिरनि क़ुरान खयां पाणी क़ुरान खे ॾिसी पंहिंजो रुख ई मोड़े तूं हिनखे न सुञातो हिनखे त पाणीअ बि सुञातो जॾहिं आसमान इनकार कयो पोइ मुंहिंजे रब फरमायो ओ ज़मीन भला तोखे ॾियां क़ुरान इन्ना अरदनल अमानत अला समावाति वल अर्द ज़मीन चवण लगी फ़अबैन अन यहमिलहा मौला मां ज़मीन के भी ताकत न है जो मां तुझो कलाम खणी सघां इंसाननि जो बार ॾे खणी वञा जिन्हनि जो बार ॾे खणी वञा रब वॾी वॾियूं बिल्डिंगुनि जा बार ॾे खणी वञा वॾा वॾा जबल मुंहिंजे मथां रखिया थी मां बार खणी थी वञा पर तुझो क़ुरान अञा मथे आहे मां ज़मीन कोन खणी सघंदमि अल्लाह फरमायो वल जिबाल ओ जबलऊ भला तव्हां मुंहिंजे क़ुरान जो बार खणो जबल भी चवण लगा ना ना मुंहिंजा रब लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह जबल चवण लगा रब असां वारीअ जा ज़रा थी वेंदासीं पर तुझे क़ुरान जो बार न खणी सघंदासीं जबलन भी इनकार कयो ज़मीन इनकार कयो आसमान इनकार कयो पोइ मुंहिंजे रब फरमा सोना मोहम्मद तोखे ॾियां क़ुरान पोइ मिठे मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि चयो मौला मूंखे ॾे क़ुरान तॾहिं चए थो अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान पोइ नबियनि जे सरदार 18,000 मखलूक जे सरदार मिठे मोहम्मद जी दिलि जी इहा ताक़त हुई जंहिं क़ुरान जो बार खयो पोइ जिबरील लही आयो नबी से सां भाकुर पातई चवे